नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है शेयर कयूं पिया। मक़सूदो रिंद वेझो दरवेश सिफ़त औरत जो कातिल संदसि मुड़सी निकितो, पुलिस जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। ज़ाल दरवेश सिफ़त हुई, घर में झेड़ो रोज़ जो मामूल हुयो। दोस्त सां गॾिजी खेसि क़त्ल कयो, जवाबदार अब्दुल्ला एतराफ़ करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। मक़सूदो रिंद वेझो दरवेश सिफ़त औरत जो कातिल संदसि मुड़सी निकितो आहे। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे ऐं जवाबदार ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। के अहम ख़बर ॾियूं पिया। मक़सूदो रिंद मां जिते दरवेश सिफ़त औरत जो कातिल संदसि मुड़स निकितो, पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे। ज़ाल दरवेश सिफ़त हुई, घर में झेड़ो रोज़ जो मामूल बणियल हो, खेसि क़त्ल कयो आहे। जवाबदार अब्दुल्ला इहो एतराफ़ कयो आहे। मक़सूदो रिंद वेझो दरवेश सिफ़त औरत जो कातिल संदसि मुड़स निकितो, पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मक़सूदो रिंद मां आबिद रिंद लाइन ते मौजूद आहे। आबिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक वाक़ियो जो 3 ॾींहं अॻु मक़सूदो रिंद लॻ गुलशन कॉलोनी में पेश आयो हो, जंहिंमें पीरसन औरत मीरज़ादी जे क़त्ल वारो मामिलो जेको आहे सो हल थी वियो आहे। उनमें संदसि जेको मुड़ुस हो अब्दुल्ला रिंद, उहो कातिल निकितो आहे। पुलिस मूजिबि जेको संदसि मुड़ुस आहे उन एतिराफ़ी बयान जारी कंदे चयो आहे त मूं पंहिंजी घरवारी खे क़त्ल कयो आहे ऐं तंहिंखां पोइ मूंसां गॾु जेको हो उहो मुख़्तियार रिंद हो, उन जेको हुन सां गॾिजी मूं क़त्ल कयो आहे। ठीक है, वॾी महिरबानी आबिद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।